ख़बर शामिल कयूं पिया नोशहरोफिरोज का मॉडर्न इंस्टीट्यूट साइंस एंड टेक्नोलॉजी नोशहरोफिरोज पारां एवॉर्ड ورهائڻ वारी तकरीब منعقد थी जंहिंजो महेमान ख़ास ډپٽي ڪمشنر नोशहरोफिरोज ताशफين عالم हो जंहिं पंहिंजे खिताब में चयो त महनत सां ई क़ामयाबियूं हासिल करे सगहजन थियूं शागरद ऐं नौजवान मुस्तقبل जा महमार आहिनि ऐं मुल्क जे तामीर ऐं तरक़ीअ में नौजवाननि जो किरदारु अहम आहे। हुन चयो त तालीम इंसान खे सवारींदी आहे ऐं ख़ुदा पाक में महनत वारे खे सिलो ज़रूरु ॾींदो आहे। इन एवॉर्ड में टाफियूं हासिल करण शागिर्दनि खे मुबारकबाद ॾिनी। मस्ट कॉलेज जे प्रिंसिपल ज़मीर हुसैन विस्तड़ो चयो त हिन दौर में फ़नी तालीम जी तमामु घणी ज़रूरत आहे। जॾहिं हुनर हूंदो त इंसान उन ई पोरे सां पंहिंजी ज़िंदगी संवारे सघे थो। उन मौक़े ते समाजी अॻवान डॉक्टर काशिफ मुस्तफ़ा खिताब कंदे चयो त मिस्ट टेक्निकल इदारो आहे जेको नौशहरोफिरोज जे रहवासियुनि जे लाइ नेमत खां घटि कोन्हे। हुतां नौजवान तालीम जे ज़ेवर सां सवारजी निकिरंदा। रिपोर्ट करे रहिया मंसूर मलक बे न्यूज़ नौशहरोफिरोज।